शहीद अब्दुर्रहीम गिरोड़ी साहब जो क़यामत अचण जो अॻु कथियूं असांजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़यामत जा आसार ॿुधाया आहिनि, जेके सभु हिन वक़्तु हली रहिया आहिनि। मर्दनि खां पंधु कोन थींदा, औरतुनि खां चंड कोन हलंदा, औरतूं सभु उघाड़ियूं ॾिसण में ईंदियूं, मतिलबु अहिड़ो लिबास हूंदो जंहिंमें हू उघाड़ियूं नज़र अचनि। मर्द दुनिया में घटि ऐं औरतूं घणियूं थी वेंदियूं। घर घर में नाच गानो हूंदो, माउ पीउ जी इज़त हया अदब ख़तमु थी वेंदो। नेक बुज़ुर्ग माण्हू लूसी ऐं कन्यर माण्हू अॻियां हथ ॿधंदा, औरतूं मर्द थी वेंदियूं ऐं मर्द औरतूं थी वेंदा। घर जी अॻुवाणी औरतूं कंदियूं, ग़रीब माण्हुनि जा हक़ हड़प कया वेंदा। फ़लस्तीन में सभु यहूदी गॾु थींदा जेके मुसलमाननि सां जंग कंदा। आख़िरी वक़्त में हिकु धुओं निकिरंदो जेको हिकु मुख़्तलिफ़ शिकिल जो हूंदो, जेको पूरी दुनिया ते 40 ॾींहं ताईं रहंदो, जंहिंमें माण्हू मरण लॻंदा। हिकु राति अहिड़ी थींदी जेका वॾी थी वेंदी, जंहिंमें सिजु कोन उभरंदो, माण्हू रोअण पिटण लॻंदा। पोइ सिजु उलहंदे ॾस खां उभरंदो ऐं थोरो मथे अची वरी लही वेंदो। पूरी दुनिया ते हिकु अहिड़ी वबा फैलिजंदी जंहिंमें करोड़नि जी तादाद में माण्हू मरंदा, जेका हिन वक़्तु हली रही आहे। यमन ऐं शाम जे विच मां दज्जाल ईंदो जेको पाण खे ख़ुदा सां डराईंदो, माण्हू मारे वरी जीअरो कंदो, बरसाति वसाईंदो ऐं चवंदो त मुंहिंजी इबादत करियो, आउं तव्हांजो ख़ुदा आहियां। मस्जिदनि में शोर शराबो थींदो, माण्हू दुनिया जूं ॻाल्हियूं मस्जिद में कंदा, अहसासु ख़तमु थी वेंदो। भाउ भेण खां नफ़रत कंदो ऐं भेण भाउ खां नफ़रत कंदी। पीउ पुट खां नफ़रत कंदो, पीउ धीउ सां नफ़रत कंदो, नियाणियुनि खे नचायो वेंदो, ज़ना आम थी वेंदी, माण्हू गुनाह करे उन ते फ़ख़्रु कंदा। वक़्तु गुज़रण में तमामु तेज़ी अची वेंदी, साल महीने जे बराबरि लॻंदो, महीनो हफ़्ते जे बराबरि लॻंदो, हफ़्तो ॾींहं जे बराबरि लॻंदो ऐं ॾींहुं कलाक जे बराबरि लॻंदो। औरतूं पर्दो कोन कंदियूं, ग़ैर मर्दनि सां बेहिजाब थी मिलंदियूं। अलाह साईं खां दुआ आहे त अलाह साईं पंहिंजे बंदनि खे सिधी राह ॾेखारे।